वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है, सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है। जैसे मुँह से बोलता कुरान वो तकरीर ही तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देखकर, सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देखकर। कैसा होगा वो मुसव्विर जिसने बनाई ये तस्वीर है। 26 अक्टूबर सन 2025 है। जामे मस्जिद सिद्दीक अकबर रेगुलेटर रोड हिन पिंडाल में असां तव्हां अल्लाह तबारक व तआला जे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। धणीअ दर दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हां जी रज़ा जा फ़ैसिला फरमाए। मुंहिंजा भाइरो जेका आए सगोरी मां जे साम्हूं अर्ज़ कई आहे, उन्हीअ जे अंदरि अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब अल्लाह तोखे एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी पवंदे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुझे सोने अल्लाह तसल्ली दिनी, चूंकि कुछ दिहाड़ा वही बंद थी वही तो उम्मे जमील जेका अबू लहब जी घरवारी आ उन मुझे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ला कुछ गुस्ताखाना गुत्था अल्फाज ॻाल्हाया। अल्लाह तबारक व तआला सूरत दुहा नाज़िल फरमाए पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के तसल्ली दिनी त मुंहिंजा महबूब परेशान न थी, परवाह न कर, तुंहिंजो हर ॾींहुं पोएं ॾींहं खां भलो थींदो। तुंहिंजी दुनिया
तुझी आखिरत तुझे दुनिया का अन्या वधिक भली हो। दुनिया में भी तो जो मकाम आला, आखिरत में भी तो कि मां मकाम महमूद अता फरमाइंदुम। अजीजाने गिरामी असां तव्हां खे घुर्जे त हुन आमिना जे लाल नबीअनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं। उन्हीं जे तिर्जे जिंदगी जेका मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां खे ॾेई विया, उन्हीं जे मुताबिक़ जिंदगी गुज़ारियो। इंशाअल्लाह दुनिया में भी कामयाब, आखिरत में भी कामयाब। तो अल्लाह ताला उन्हीं जो मिसाल हिन क़ुरान करीम जे अंदर ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि फ़क़द इह्तदौ। इंसानो जेकर तव्हां ईमान आणणु चाहियो था, ईमान ईअं आणियो जे मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शागिर्द नांदो आहे, पोइ तव्हां हिदायत वारा थी पवंदो। कहिड़ा शागिर्द? हिकिड़े मर्तबे मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में वेठा हा। दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे टे शयूं पसंदि आहिनि। घणी शयूं? टे शयूं पसंदि आहिनि। सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियों त मूंखे नेक सालिय घरवारी पसंदि आहे। नेक साल कहिड़ी आहे? अल्लाह जी क़ुरान जो मुतालियो कयूं था। क़ुरान करीम से तव्हांखे ॾसे थो फ़स्सालिहात क़ानितात हाफ़िज़ातुल लिल ग़ैब बिमा हफ़िज़ल्लाह। मुसलमानों ही कसीदो तव्हांजे साम्हूं नथो पढ़ा, सिंधी किताब जी कहाणी अवां जे साम्हूं नथो पढ़ा। अल्लाह तबारक व तआला जो कलाम आहे, पंजो सिपारो आहे सूरत निसा खे फ़स्सालिहात क़ानितात आयत नंबर 34 है। अल्लाह ताला फरमाए फरमाबरदार नेक सालिह औरत हुए जेके फरमाबरदार हुजन, मुर्सन जो भी फरमाबरदार, अल्लाह जो भी फरमाबरदार, अल्लाह जे रसूल जो फरमाबरदार। क़ानितात हाफ़िज़ातुल लिल ग़ैब। अल्लाह जो कुरान फरमाए थो वे पंहिंजे उगण जूं बि हिफ़ाज़तूं कनि, पंहिंजे घरनि जूं बि हिफ़ाज़तूं कनि, पंहिंजे मुड़ुस जे इज़त जी हिफ़ाज़त कनि। उहे नेक सालिह औरतूं आहिनि। मुसलमानों मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरें नंबर ते मूंखे जेकी शइ वणंदी आहे उहा आहे नेक सालिह घरवारी। ॿिए नंबर ते मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ मां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जो ठार निमाज़ वणंदी आहे। अॼु असां निमाज़ कातू ताके मुंहिंजो सोहिणो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थकिजी पवंदा हा। कंहिं सफ़र ते निमाज़ जो वक़्तु थींदो हो, सोने बिलाल खे फरमाईंदा हा अरहना या बिलाल, ए बिलाल राहत पहुचा आज़ान दे त निमाज़ पढ़ो। मुंहिंजो सुहिणो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि सफ़र ताईंदा अहादीस जी किताबनि में अचे थो बादर इला सलाह, निमाज़ ॾांहुं जल्दी कंदा। ऐं फरमायो मूंखे ॿिए नंबर ते निमाज़ ॾाढी प्यारी आहे। टे नंबर ते मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुखे खुशबू ॾाढी प्यारी आ मुसलमानो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द वेठा अवल तरीन शागिर्द खणी तव्हां दादलो शागिर्द जंहिंते आमिना जे लाल खे नाज़ो जो उलमा इकराम लिखियो महशर जो मैदान थींदो अॼु असां तव्हां जे शागिर्द जो इम्तिहान थींदो जेको होशियार हूंदो पहिरियों नालो उन ते लिखणो साईं बाबा ही न का इम्तिहान महशर जो मैदान थींदो अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब जे लाइ फरमाईंदो हाणे मोकिलियो केड़ो था मोकिलियो उलमा लिखियो पहिरें नंबर ते मुंहिंजो नबीअनि जो सरदार जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे पेश कंदो जंहिं शागिर्द खे ॾिसी करे अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दुनिया में तोसां लेखा कोन कया मां अल्लाह कीअं थो लेखा त यादि रखो मुसलमानों जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ु कयो साईं मूंखे बि टे शयूं पसंदि आहिनि कहिड़ियूं साईं न्याणी मोजी हुजे राणी तव्हांजी हुजे मुसलमानों अॼु असां तव्हां पोइ न चक्कर अन्ना में अच्छा मथा थी विया सलमान न्याणी नथो पढ़ाए पोइ कोरटियूं भरियूं पियूं हाणे बि को दोस्त ॿुधाए पियो कि उतां जंजीर रिपोर्ट है त खोड़ जेके जुदाई जा मसाइल अचनि था कोरटनि में अक्सर इहे उन्हनि जा आहिनि जिन प्यार जा पाणा वञी कया भॼी वञी कयूं जिन पंहिंजे अबे अमा जी गैरत न इस्लाम असां तव्हांखे दर्स थो ॾे त जेकॾहिं रिश्तो अची वञे मुनासिब रिश्तो अची वञे त प्रणण में देर न करे हा कॾहिं मजबूरी थी पवंदी आहे रिश्ते ॻोल्हण देर थी पए पर रिश्तो अची थो वञे पोइ ईअं न थिए मां हीअं कंदुसि मां न ॾींदुसि मुंहिंजे मटको कोन्हे जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ु कयो साईं न्याणी मोजी हुजे राणी तव्हांजी हुजे कुर्बान वञा जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ईअं करे ॾेखारियो जो हज़रत आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में करे दिलिया मुसलमानों केर आयशा जंहिंजे लाइ मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हजरत आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो अल्लाह ताला पहिरियों मूंखे तस्वीर ॾेखारी उहा आयशा जंहिंजे लाइ दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयशा तू मुंहिंजी दुनिया में भी राणी आ आखिरत में भी राणी आ कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मथां जे पंहिंजी न्याणीअ जी अहिड़ी तरबियत कई आहे जो उलमाए किराम फरमाइनि था मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह में ॾिनी आहे वरी मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ी तालीम ॾिनी आहे जो वॾा वॾा अकाबिर साहबा बि हज़रत अम्मा आयशा का मसाइल पुछंदा ॿिए नंबर ते पहिरें नंबर ते फरमाए न्याणी मुंहिंजी हुजे राणी तव्हांजी हुजे ॾिनई ॿिए नंबर ते अर्ज़ु कयई साईं माल मुंहिंजो हुजे ख़र्च तव्हांजे दरबार में कजे मुसलमानों ग़ज़वे तबूक जो मौक़ो आहे मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो ओ मुंहिंजा साहबियो चंदो खणी अचो हर हिकिड़ो साहबी पंहिंजे हाल रखणी पियो अचे पोइ अहिड़ा साहबी मिसकीन बि हुया जेके सॼी राति मज़ूरी करे कुझु खारकू जेका लप अचे उहा खणी अचनि पोइ मुनाफ़िक ॾिसी करे उन्हनि ते खिलनि उहा अल्लाह ताला मंदर बयानु कयो सत्यनि जी सदाकत बयानु कई आहे कूड़नि दगाबाज़नि जी दगाबाज़ी बयानु कई
लिखें कुरान अल्लज़ीना यल्मिज़ूनल मुत्तव्विईन मिनल मुमिनीन फिस्सदक़ात वल्लज़ीना ला यजिदूना इल्ला जुदहुम फयस्खरून मिन्हुम सखिरल्लाहु मिन्हुम वलहुम अज़ाबुन अलीम। दौसी पारवा सूरत तौबा है आयत नंबर 79 फरमे मोजा महबूब तुंदा एड़ा शागिर्द भी होया जेके कोशिश करे मेहनत करे सदको खैरात खणी अचन पिया तुझे दरबार में खणी अचन पिया पर के एड़ा मानू भी हुया यल्मिज़ून मेणा पिया जन ताना पिया जन फिस्सदक़ात सदक़न जे बारे में यानी चवन पिया हेतरो खणी आया है हाने जे इन ताई फतह थींदी ही तबूक जी लड़ाई फतह कंदा पर मुसलमानों अल्लाह ताला फरमाए मोदा महबूब अल्लाह वट उनजी रज़ा अल्लाह वट उन जो जुद कबूल ना जो पान एरा ऐलान तो फरमाए युरीदून वजह अल्लाह अल्लाह ताला उनजी सफाई पे बयान करे युरीदून वजह मस्करी न कयो वो वक्त भी इंदो जो अम्हा दे मथा मस्करी जो पलांद वरतो वींदो ये दुनिया में मस्करी कयो प्या मुसलमानों आले हक जे मथा टोकू ठठोलू करणो मेहणाई ताना ॾियणो मुसलमान जो कब ना है मुनाफिक जो कब या आयत किया मुनाफिकन के बारे में या वरी खोलो अल्लाह जो कुरान अल्लाह ताला इन्नल्लज़ीना अजरमू कानू मिनल्लज़ीना आमनू यज़हकून वइज़ा मर्रू बिहिम यतगामज़ून वइज़ा इंक़लबू इला अहलिहिम इंक़लबू फ़कीहीन। मुसलमानों टियो सिपारों सूरत तत्फीफा अल्लाह ताला फरमायो इन्नल्लज़ीना अजरमू कानू मिनल्लज़ीना आमनू यज़हकून जेके मुजरिम बणिया ईमान वारन जे मथा खिलंदा हा टोकू कंदा हा वइज़ा मर्रू बिहिम जदी भी नन वटा गुज़र कंदा हा यतगामज़ून ज़बान सां ते कदे न चई सघिया त अखियुनि सां इशारा कंदा हा वरी जॾहिं पंहिंजे घर पहुचंदा हा वरी लबाड़ू हणंदा हा वाह जी बेइज्जती करे आयो आहियां वाह जी तादी करे आयो आहियां अल्लाह ताला फरमायो फल्यउमल्लज़ीना आमनू ये सदाएं कजड़ा ना है दुनिया बफानिया कुल्लु मन अलैहा फान दुनिया में रसो टिघोवा जेको बणे वसो कयो मुसलमानों क़यामत जो दिहाड़ो थींदो तराजू कायम थींदी वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा फला तुज़लमु नफ़्सुन शैआ अल्लाह ताला फरमादनी असां मीज़ान कायम कंदासीं हर कंहिंजे मथां इंसाफ़ कयो वेंदो हतां कि कदहिं कंहिं राई जी दाणे बराबर भी का नेकी कई हूंदी मिन खरुदलिन नतैना बिहा असां उनखे आणींदासीं राई जी दाणे बराबर भी जेकॾहिं कंहिं सां ज़ुल्म कयो हूंदो उनखे बि आणींदासीं। हिकिड़ो साहबी अर्ज़ु के मुंहिंजा साईं मुंहिंजी बानी आहे उहा मुंहिंजो ॾाढो नुक़सान कराए थी साईं कॾहिं मां उनखे छिड़बूं बि ॾींदो हां कॾहिं मार बि ॾींदो हां ॿुधो मुंहिंजे सोणे नबी मामुल अंबिया
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुझे मिठी नाले वारे फरमायो पुट क़यामत जो ॾियारो थींदो तो वारो नुक़सान ऐं जेको तो प्लान वरतो आहे क़यामत जे ॾियारे तोर कई वेंदी जेकॾहिं तुंहिंजो नुक़सान हुन जेतिरो कयो ओतिरो तो इंतकाम कयो पार झाड़ कई वेंदी पर जेकॾहिं तुंहिंजूं थपड़ूं या तुंहिंजो घटि वधि ॻाल्हाइण वधीक हूंदो त क़यामत जे ॾियारे तोखे ॾियणो पवंदो नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे तो फरमाए अॼु असां ॾिसूं काथे हालत हाणे तव्हां ताज़ो कंडियारे जो वाक़ियो अब दे 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 पोइ हमारा लभंदो ई कोन बहरहाल मां अर्ज़ु पियो कयां जनाब सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो माल मुंहिंजो हुजे ख़र्च तव्हां ते मथां कयां मुसलमानों जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सीरत जे किताबनि में अचे थो दीवार के पियो हथ हणे अबू बकर ख़ैर त आहे इन जी करे मता का सुई रहिजी वञे उहा बि खणी वञी करे साईं जी कदमनि में रखां माल मुख़्तसर ढेरी थियां जेका अर्ज़ु की साईं खिदमत में कबूल पवे अबू बकर जी मुंहिंजा साईं छा खणी आयो आहियां साईं तव्हां जे लाइ ही खणी आयो आहियां पोइ हिते छा छॾे आयो आहियां अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां अॼु असां जुमे जे ॾींहुं ईंदासीं त बि 10 रुपया उहे ॾींदासीं जंहिंखे टेप लॻल हूंदे आहे न हिकु दुकानदार ॻोल्हे कढंदा होदे नज़र त कर सॼे घर खे बुहारी ॾेई करे साईं जी साम्हूं कदमनि में पेश कनि था दुनिया जी काई लालच कान ही अल्लाह जो क़ुरान शायद इल्ला बुतगा वजह रब्बिल आला अल्लाह ताला जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सखा जो जिक्र फरमायो जनाब अबू बकर सिद्दीक पांजो माल नबीअनि जे सरदार आमिना जे नाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में अल्लाह जी रज़ा जे लाल लुटायो जनाब बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु खोड़ ॿिया जेके साहबी हुया जेके गुलाम जनाब अबू बकर सिद्दीक छॾाईंदो आज़ाद कंदो वेंदो हो जनाब अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन हज़रत बिलाल से के ॾिठो ॾाढो ज़ुल्म पियो थिए ॾाढो सितम पियो थिए अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत बिलाल जी आका उमय्य बिन खलफ सां ॻाल्हायो ॻाल्हि कर घणा पैसा वठंदा हेतिरा वठंदा ॻाल्हि थी आज़ादी थी अबू बकर सिद्दीक के हज़रत अबू क़हाफ़ा ते पुट एड़ा वठंदो करे कुछ असांखे कम त अचनि बाबा जहिड़ो ही असांखे कम ईंदा अहिड़ो कोई कम नहीं अल्लाह मंदिर बना के ब हुआ सरदार मक्के में हिकिड़ो उमय्य बिन खलफ जो अबू बकर सिद्दीक जेको माल ख़र्च कंदो हो जेके सिफ़तूं अल्लाह ताला अबू बकर सिद्दीक में रखियूं वरी क़ुरान में बयान कयूं उमय्य बिन खलफ जेको माल ख़र्च कंदो हो छाजे लाइ कंदो उहो बि अल्लाह क़ुरान में बयान कयो लिखे बदो क़ुरान वल्लैल इज़ा यग़शा वन्नहार इज़ा तजल्ला वमा खलक़ अज़्ज़कर वल उन्सा इन्न सअयकुम लशत्ता फअम्मा मन अता वत्तक़ा अल्लाह सिवा में इंसान जो कोशिशूं मुख़्तलिफ़ हिकिड़ा अहिड़ा माण्हू फअम्मा मन अता मुझे दिलबर नबी भी समझायो त सुबुह थींदो कि एड़ा मानू हूंदा जेके पांजी नफ्सन के जहन्नम जी बाह खां आजाद कराईंदा आहिनि या एड़ा मानू जेके पांजा बुरा माल करे पांजो पान के बदराईंदा आहिनि सुबुह खां वठी ॻाल्हाईंदा छा उहा बि ख़बर न पवंदी कंहिंजा केतिरा हक़ कादा उहा बि ख़बर न पवंदी केतिरो निमाज़ूं क़ज़ा कयो उहा बि ख़बर न पवंदी अल्लाह शला साईं तव्हांखे हुकूकुल इबाद हुकूकुल्लाह जे
दुनिया में उनके अदा करनी तौफीक अता फरमाए। आखिरत में मौको न मिलंदो। दुनिया में जेको कयो आहे वो माण्हू करे वठे। आखिरत जेको जहान आहे उहो लुण जो जहान आहे, पोख खणण जो जेको जहान आहे। त अल्लाह ताला फरमायो फम्मा मन आता, बाक़ी जंहिं ॾिनो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु तुंहिंजी अदा अल्लाह ताला इन आयतुनि अंदर लिखी आहे। फरमी वत्तक़ा, तक़वा इख्तियार कई। इन जे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। मुझो सोनो नबी इमामुल अंबिया जॾहिं सच्चाई वारो कलमो खणी आयो व सद्दक़ बिही, उन जी तस्दीक़ कयाई। उलाइका हुमुल मुत्तक़ून, इहे ई मुत्तक़ीन। अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु इमामुल मुफस्सिरीन, मुझे सोने नबी जो सोटा वो फरमाए तो इन मजा मुराद जनाब अबू बकर सिद्दीक़। अगते फरमी व सद्दक़ बिल हुस्ना फसनुयस्सिरुहु लिल युसरा, तो असां आसानी दिलाम यानी जन्नत दिलाम आसान करे दिनोसीं। जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु न्याणी जणो आसान समझाइन, मुसलमानों माल लुटाइण आसान समझाइन। जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मुक़ाबले में उमय्या बिन खलफ़ वो वरी इस्लाम जे खिलाफ माल ख़र्च कंदो, वो जिक्र कई। वम्मा मन बख़िला वस्तग़ना, जे माण्हू बुख़ुल कयो। अज अबू बकर सिद्दीक़ जे ईमान जे मथां अजो को माण्हू तबसरा पियो करे। वम्मा मन बख़िला वस्तग़ना, अल्लाह ताला फरमाए जे माण्हू बुख़ुल कयो, बेपरवाही इख्तियार कई, हक़ जे कलमे जी तस्दीक़ न कयाई। वकज़्ज़ब बिल हुस्ना, कलमो त ॾाढो सुहिणो हो पर उन जी तकज़ीब कई। फसनुयस्सिरुहु लिल युसरा, असां भी अल्लाह ताला फरमायो जहन्नम जे लाइ उनखे आसान बनाए छॾियो, उनखे ख़र्च करण में आसान थी। तमार जो पियो क्या जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो साईं पहिरे नंबर ते न्याणी मुंहिंजी हुजे, राणी तव्हांजी हुजे, माल मुंहिंजो हुजे, ख़र्च कंदड़ तव्हां हुजो। टे नंबर ते अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो साईं अखियूं मुंहिंजूं हुजनि, दीदार तव्हांजे तेरे अक़दस जो हुजे। वाह मुंहिंजा अल्लाह, वाह मुंहिंजा अल्लाह, एॾी अबू बकर सिद्दीक़ जी सदाकत अल्लाह खे वणी आहे जो सभु एज़ाज़ ॾिनई। जेके चई असां गुन सही हम तुम्हारे साथ हैं, रसूल जे मथां जान भी कुर्बान पर ॾाढी कोन रखंदासीं, आहे कंदा न ते रसूल जे मथां सिर हाज़िर कंदासीं पर निमाज़ कोन पढ़ंदासीं, मुला पाणे पढ़ंदा। नारा न हुजन, अमली मुसलमान हो जाओ। उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, अल्लाह ने फरमायो इस्लाम में दाखिल हो तो पूरे जो पूरा दाखिल। आज मुसलमान पे तवे त साईं दीन में का तंगी थोड़े थी दिया, मुसलमान पे तो तवे ही जे दीन कबूल कयो आ, इस्लाम के कबूल कयो आ, हाणे उन जे मथां ये अल्फाज चवण जुगाइन। तो बस हाणे आखिरी गाल करे टाइम जो पूरो थियो। जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु एडो वडो आशिका तो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु के साण करे जॾहिं हलन था पिया, मुसलमानों बेवफा के कदे भी गॾु न आहे खणबो, बल्कि जंहिं एतमाद हूंदो आहे गॾु न कई खणबो आहे। अञा बि सीरत जी किताबनि में अचे थो जंहिं राति हिजरत पे थी थिए उन ॾींहुं मंझंदि जो मुंहिंजो सुहिणो नबी आया। अबू बकर ॿार वेठा आहिनि के भला थोरो पासे कयो। अबू बकर सिद्दीक़ अहली वलका ओ मुजा दिलबरा अली वलका मुझो आल तुझो आला, पंहिंजो घर दे बाबा आहे कंदा न।
अबू बकर सिद्दीक चयो साईं अली वालो का मुजवाल ताजो आला साईं गाल कयो जनाबे सोने ने इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गुफ्तगू कयां पर अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिजरत वारे सफ़र में गॾु हलन था पिया पुठियां ड्यूटी लॻाए अबू बकर वाहिद उहो शख़्स जंहिंजो सॼो घराणो मुंहिंजे सोने नबी जी ड्यूटी में जंहिंजो पीउ पाण पुट ये सभु सहाबी पो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला हलिया जॾहिं हिजरत गार जे वेझो पहुता त मुंहिंजो सोनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पबन मुबारक हलन पिया अबू बकर अर्ज़ कयो साईं इहो भला छो था ईअं हलो फरमाए अबू बकर जॾहिं असां मथे ॿई कदम रखंदासीं निशान ठहंदा मथां काफ़र न ॻोल्हे वञनि साईं पोइ मसलो कोन्हे मुंहिंजे कुल्हनि मुबारकनि ते चढ़ो जनाब अबू बकर सिद्दीक जा कुल्हा मुंहिंजे सोने नबीअ जा सवारी बणिया पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के गार जे जेको आहे मुंहं ते विहारे साईं हाणे तव्हां हिते वेहो मां अंदरां सफ़ाई करे अचां जनाब अबू बकर सिद्दीक सॼी सफ़ाई करे हिकिड़ो सोराख आहे उन जे जेको आहे पंहिंजी खुड़ी ॾेई करे साईंदन खे अॻियां ढोल हाज़िर कयो साईं अचो अची करे आरामी थियो हालांकि क्यास जी तक़ाज़ा आहे त थक जी अबू बकर सिद्दीक पियो आहे बार नबूवत जो उन खयो आहे आराम त उहो करे हा पर मुसलमानो इश्क ऐं मुहब्बत जी तक़ाज़ा आई है आशिक जी तक़ाज़ा आई आहे त पाण जागे अरबी मोहम्मद आराम करे मुंहिंजो सोनो नबी इमामुल अंबिया हज़रत अबू बकर सिद्दीक जे ढोल में उन कारीगर नांग पंहिंजो जेको आहे दुश्मनी ज़ाहिर कई अबू बकर सिद्दीक के खुड़ी में दंग हयो आहे मुसलमानो अबू बकर सिद्दीक पर रड़ नथो करे दाह नथो करे उन जे बावजूद अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अखिन मथां ॻोड़ा हलन था पिया मुंहिंजे सोने नबी जो पहिरो दीदार करे थो पियो अल्लाह ताला फरमाए अबू बकर तो मुंहिंजे नबूवत वारी अमानत के संभालियो आहे मां ख़ुदा तुंहिंजे ॻोड़नि खे संभालियां ॻोड़ा बि ज़मीन ते न मुंहिंजे सोने नबी जे रुख़सारनि ते किरिया अबू बकर सिद्दीक खां पुछा कंदा अबू बकर ख़ैर त आहे छा मसलो आहे साईं के जीत दंगियो आहे मुंहिंजे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो दुआ मुबारक खणी करे अबू बकर सिद्दीक है त मुसलमानो असां तव्हांखे घुर्जे पंहिंजे दिलबर नबी सां मुहब्बत ईअं कयूं जीअं जनाब अबू बकर सिद्दीक करे वियो जीअं सहाबी सगोरा करे विया जेके साईं जी पसंदि असां अॼु को इंशाअल्लाह उहे असां पंहिंजी पसंदि बनाईंदासीं इंशाअल्लाह पसंद करासी न जेको मुझे महबूब जी पसंद का साहबा जी पसंद बाकी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंद आहे इंशाअल्लाह जॾहिं साईं जी पसंद कईसीं इंशाअल्लाह अज़ीम कब्र में भी सुरखुरु थींदासीं अॻिते भी सुरखुरु थींदासीं न जब तक कट मारूं साहिबे अथरब की इज्जत पर न जब तक कट मारूं साहिबे अथरब की इज्जत पर खुदा शायद है मेरा ईमान कामिल नहीं हो सकता नमाज अच्छी रोजा अच्छा नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा बावजूद में उनके मुसलमान नहीं हो सकता बदले का जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए और को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए मुँह देख लिया आईने में लेकिन दागो न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका जिंदगी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।